हणी प्यार में वहीं चक या चक की गाल कोने का हणी प्यार में वहीं ल समझ रहे हो। सिंध फ्लिक्स में भलीकार दोस्तों अवां जो होस्ट बिलावल। दोस्तों कुछ ॾींहं पहिरियां हिकु गानो वीडियो जेको आहे वायरल थियो आहे, शाइरी आहे कंहिं दोस्त जी। हणी प्यार में वहीं चक मुड़ुस खे थी पियो आहे छक। उन ते थोरो रोस्ट कंदासीं, थोरो असांखे बि सम्झायो त हे कहिड़े क़िस्म जो चक आहे। हणी प्यार में वहीं चक मुड़ुस जो थी पियो शक। हणी प्यार में वहीं चक मुड़ुस जो थी पियो शक। हर हर चताई ॾिसे पियो थी पियो हुयो जो झिक। हणी प्यार में वहीं चक मुड़ुस जो थी पियो शक। हणी प्यार में वहीं चक मुड़ुस जो थी पियो शक। हर हर चताई ॾिसे पियो थी पियो हुयो जो झिक। हणी प्यार में वहीं चक मुड़ुस जो थी पियो शक। हणी प्यार में वहीं चक मुड़ुस जो थी पियो शक। हिन में रुगो चक जी ॻाल्हि थी थिए त प्यार में हणी वहीं चक। हालांकि चक न आहे हणिबो प्यार में ॿियो कुझु हणिबो आहे। हाणे उन शइ जो ज़िक्र कोन्हे को, जेका मेन शइ आहे त घटि में घटि उहा त असांखे ॿुधायो त उहा लॻी आहे न लॻी आहे, ऐं जे लॻी आहे त केतिरो टाइम हली आहे, असांखे उहा बि शइ ॿुधायो। हणी प्यार में वहीं चक मुड़ुस जो थी पियो छक। हाणे असां इहो तव्हां खां पुछंदासीं त इहो भला चक मुड़ुस छो नथो हणे, या उन चक में कहिड़ो फ़र्क़ु आहे जेको सिर्फ़ु और सिर्फ़ु ॿाहिरियों हणे थो मुड़ुस नथो हणे। चक में कहिड़ी कशिश आहे, इन चक में कहिड़ो पावर आहे, इहो चक घणनि इंचनि जो आहे, इन चक जी जेका वेकराई केतिरी आहे, लंबाई केतिरी आहे, मोटाई केतिरी आहे, असांखे बि ख़बर पवणु खपे त इन चक में जेको आहे केतिरो पावर आहे ऐं केतिरो पावरफुल आहे। असांखे बि ख़बर पवणु खपे, दोस्तनि खे ॿुधायो, असांखे बि सम्झायो त इहो चक आख़िर कहिड़ी चक जी ॻाल्हि थी हले ऐं इहो चक किथे लॻो आहे, किथे लॻणु खपे, कंहिं हयो आहे, किथां हणायो अथई। असांखे बि थोरो गाइड कयो त इहो चक छा आहे, एॾो चक में छा आहे जो माना झिक थी बीठो आहे, जेको मुड़ुस खे छक थो थिए। हालांकि प्यार में रुगो चक न आहे हणाइबो, प्यार में घणो कुझु हणाइबो आहे। कंहिंखां हणाइबो आहे, कीअं हणाइबो आहे, वधीक असांखे तव्हां ॿुधायो त प्यार में इहो चक लॻो कीअं, कहिड़ो लॻो, नांग वारो चक हुयो, विछूं वारो चक हुयो, कहिड़ो हुयो।